सगियूं जे खल शाख में 10 फुट खां वधीक घारो पइजी वियो। सगियूं शहर ॿाहिरां सरकारी ट्यूबवेल KA94 खां ओवरटॉप कंदे खल शाख में घारो पइजी वियो। शाख जे आबादगारनि मोहम्मद शरीफ लक ऐं मोहम्मद अली लक ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इरिगेशन खाते पारां खल शाख जी 2 सालनि खां खाटरी न कराई, जंहिं करे शाख जा कपर कमज़ोर थियण करे शाख में घारो पियो आहे, जंहिं करे ग़रीब आबादगारनि कायल मुख़्तलिफ़ फसल ॿुॾी विया आहिनि। हुननि वधीक ॿुधायो त शाख में घारे पवण जो इतलाउ इरिगेशन अमले खे बर वक़्तु इतलाउ ॾिनो आहे, पर हिन महिल ताईं को बि तहरुक नाहे वरितो वियो। घारे जो पाणी शहरी आबादी ॾांहुं वधणु लॻो आहे, जंहिं करे वॾो नुक़सानु थी सघे थो। हुननि वधीक चयो त SDO गंबट खल शाख जे नाले मातर खाटरी कराए ऐं कूड़ा बिल ठाहे लखे रुपयनि जी करप्शन करे रहियो आहे, जॾहिं त 2 सालनि खां पोइ खल शाख में पाणी जो छोड़ कयो वियो। पाणी छॾण शर्ती शाख में घारा पवण शुरू थी विया आहिनि, जंहिं करे ग़रीब आबादगारनि जो लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हुन नापाशी खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द घारो बंदि कराए थियल नुक़सान जो अज़ारो कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।